सेमर शरीफ वेझो हज़रत लकी शाह सदर नेक नज़र जो सालियानो 794 उर्स मुबारक अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो पियो वञे। SS न्यूज़ जे रिपोर्टर ज़ुल्फ़कार अली जोखियो मूजिबि उर्स मुबारक में सिंध जे कुंड कुर्छ खां कही आयल पांधीअड़नि तरफ़ां वॾी तादाद में शिरकत ऐं ज़ियारत जो सिलसिलो भी जारी आहे। उर्स जी शुरूआत दरगाह जे गादी नशीन सैयद पीर मोहम्मद शाह तरफ़ां चादर चाढ़े दुआ सां कई वई, जॾहिं त ज़ाइरीन तरफ़ां पुलिस समेत इंतज़ामिया जे अणपूरनि इंतज़ामनि जूं बि शिकायतूं कयूं वयूं। उर्स बाबति सैयद पीर मोहम्मद शाह लखियारी मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त हज़रत शाह सदर लखियारीअ जो सालियाने उर्स जी शुरूआत दरगाह जे गुसल जी रस्म सां कई वेंदी आहे, जंहिंमें साईं जा अज़ीज़ मुख़्तलिफ़ दरगाहुनि जा गादी नशीन ऐं सजादा नशीन शरीक थींदा आहिनि ऐं सॼी राति क़ुरान पाक जी तिलावत कई वेंदी आहे। ॿिए ॾिहाड़े सादातुनि ऐं मुरीदनि सां गॾु मज़ार ते चादर चाढ़े मुल्क ऐं क़ौम लाइ दुआ घुरी वेंदी आहे ऐं उर्स जे आख़िरी ॾिहाड़े ते हिकु जलसे जो इख़्तिताम कयो वेंदो आहे।